खैरपुर में मेहरान यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी खैरपुर कैंपस जे 18 कचनि मुलाज़िमनि मुस्तक़िल न करण वारे अमल ख़िलाफ़ सेशन कोर्ट रोड ते 72 कलाकनि वारी बुख हड़ताली क़ाइमु करे वरिती आहे। इन सिलसिले में मुलाज़िमनि हैदर ख़ासख़ेली, फ़रहतुल्ला फुलपोटो, फैसल मेमन, राशिद जमाणी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मेहरान यूनिवर्सिटी खैरपुर में गुज़िरियल 6 सालनि खां कॉन्ट्रैक्ट ते कमु करे रहिया आहियूं, जॾहिं त मेहरान यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ख़ाली जायुनि ते एडहॉक तहत भर्तियूं करे असां सां माटेरी माओ वारो सलूक करे रही आहे। हिननि ॿुधायो त 6 साल मेहरान यूनिवर्सिटी में नौकरी करण सबबि असां जूं उमिरियूं बि वधी वियूं आहिनि, जंहिं करे ॿियनि इदारनि में नौकरी लाइ अप्लाई बि नथा करे सघूं। हिननि इल्ज़ाम मढ़ियो त मेहरान यूनिवर्सिटी में सिफ़ारिशी कल्चर हली रहियो आहे, जंहिं सां असांजो मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो आहे। हिननि मुतालबो कयो त मेहरान यूनिवर्सिटी जे कचनि मुलाज़िमनि खे पको करे पैदा थियल बेचैनी ख़तम कई वञे। हिननि चयो त जेकॾहिं 72 कलाकनि वारी बुख हड़ताल दौरान असांखे मुस्तक़िल न कयो वियो त असां बुख हड़ताल खां पोइ प्रेस क्लब खैरपुर खां मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी ताईं एहतिजाजी रैली कढी यूनिवर्सिटी जे मेन गेट अॻियां धरणो हणंदासीं, जेको मुस्तक़िल करण ताईं जारी रखियो वेंदो।